नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त अपोज़िशन अॻुवाण साहिवाल वाक़े खे बदतरीन दहशतगर्द करार ॾींदे आला सतह जी जांच जो मुतालबो कयो आहे। नून लीग सदर शहबाज शरीफ साहिवाल सानिया जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो कंदे चयो त पंजाब हुकूमत वाक़े जे आला सतह जी जांच कराए त जीअं हक़ीक़तनि जी ख़बर पइजी सघे। पंजाब में अमन अमान जी बिगड़ल सूरत हाल ते ॻणती आहे। पुलिस निज़ाम जी बहितर ते ध्यानु ॾिनो वञे। हिन मुतासिर ख़ानदान सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। होॾां पीपी तर्जुमान मौला बख़्श चांडीअ चयो है त ज़ाल ऐं ॿारनि सां गॾु सफ़र कंदड़ शख़्स खे दहशतगर्द करार ॾेई मारणु किथां जो इंसाफ़ आहे। जेकॾहिं कार में घुर्बल माण्हू मौजूदु हुआ पोइ बि औरतुनि ऐं ॿारनि जो त ख़्यालु रखियो वञे हा। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बयाननि में तज़ादद पुलिस गिरदी जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। मदीने जी रियासत जूं दुआऊं कंदड़ किथे आहिनि, केॾांहुं वियो? हुननि जो इंसाफ़ ऐं कानून किथे? हथनि ख़ाली माण्हुनि जे रतनि जा छंडा हुक्मराननि ते दामन ते लॻल आहिनि। पीपी सेनेटर पंजाब जे सदर कमर ज़मा काहिर चयो आहे त सानिया में मुलविस ऑफिसर ऐं एहलकार कंहिं बि हमदर्दी जा हक़दार न आहिनि। असां मुतासिर ख़ानदान सां गॾु बीठा आहियूं। ॿिए पासे जमायतुल इस्लामी जे अमीर सुराज हक़ बि वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त मुआशिरे में माण्हुनि खे अहिड़ी रीति क़त्ल करण जी का जाइ नाहे। जेकॾहिं को ॾोहारी बि आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।